नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचाईंदासीं त लाड़काणो बोर्ड जे चेयरमैन नसीम मेमण ते औरत खे हिरासा करण जो इल्ज़ाम साबित थियण ते उहिदे तां हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई मुहतसिब अदालत लेडी टीचर खे हिरासा करण जो इल्ज़ाम साबित थियण ते नसीम मेमण ते 3 लख रुपया ॾंड बि लागू करे छॾियो। पब्लिक स्कूल हैदराबाद में प्रिंसिपल जे उहिदे ते मुक़ररीअ दौरान नसीम मेमण ते लेडी टीचर शगुफ्ता शाह खे हिरासा करण जो इल्ज़ाम लगायो हो। अवां खे आगाह कयूं पिया लाड़काणे मां लाड़काणो बोर्ड जे चेयरमैन नसीम मेमण ते औरत खे हिरासा करण जो इल्ज़ाम साबित थियण बाद उहिदे तां हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अल्ताफ़ चन्ना असांखे जॉइन कयो आहे कराची मां। अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लाड़काणा बोर्ड जे चेयरमैन नसीम मेमण ते औरतुनि खे हिरासा करण जो इल्ज़ाम साबित थी वियो आहे। सूबाई मुहतसिब इल्ज़ाम साबित थियण जे दौर में 3 लख रुपया दंड लागू करे छॾियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त नसीम मेमण खे लाड़काणा बोर्ड जो जेको चेयरमैन वारो उहिदो आहे उन तां बि हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तव्हां ॿुधाईंदा हलूं त नसीम मेमण ते शगुफ्ता शाह पारां 6 साल अॻु हिरासा करण जो इल्ज़ाम लगायो वियो हो। उन वक़्तु नसीम मेमण पब्लिक स्कूल हैदराबाद जो प्रिंसिपल तौर मुक़रर हुयो। लेडी जेका टीचर आहे शगुफ्ता शाह नसीम मेमण ते इल्ज़ाम लगायो त केस हिरासा करे रहियो। उनजो जेको केस आहे उहो मुहतसिब आला सूबाई मुहतसिब आला में हलंदड़ हुयो। तव्हां ॿुधाईंदा हलूं त जो केस सूबाई मुहतसिब जे अदालत में 6 सालनि खां हलंदड़ हो, जंहिंजो फ़ैसिलो अची वियो आहे, जंहिंमें नसीम मेमण खे ॾोही करार ॾेई 3 लख रुपया दंड लागू कयो वियो आहे। ऐं ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त नसीम मेमण खे उहिदे तां हटाइण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे त हुनखे ॾोह साबित करण खां पोइ थी सघे थो त हुनखे हटायो वञे हुन लाड़काणा बोर्ड जे चेयरमैनशिप तां। जी, वॾी महिरबानी अल्ताफ़ चन्ना तफ़सील ॾियण जे लाइ।